थर जी समूरी सोडा बिरादरी मुजरो साहब अस्सलाम वालेकुम जी एस माण्हू मंझ मिट्टी कीअं महके तोखे कोन समझ में ईंदो। केसूबा ते खलील जो इहो नज़्म घणो करे त सिंध जे सभिनी सोढनि पढ़ियो हूंदो, पर जिन न पढ़ियो आहे आउं उन्हनि सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त उहो इहो नज़्म ज़रूरु पढ़नि। बरे सगीर जी तारीख़ में ही जेको विरहाङो थियो हुयो, उन विरहाङे हूअं त सॼे बरे सगीर जे माण्हुनि खे हिकिड़ा ज़ख़्म ॾिना हुआ विछोड़नि जा। हीअ असां ख़ासि करे सिंध जेका असां मज़हब जे बुनियाद ते ॿिनि हिसनि में विरहाइजी वई हुई ऐं असांजो पूरो मिडिल क्लास उन में दादा कीरत बाबाणी खां वठी ऐं सिंध जा समूरा जीनियस माण्हू हितां खां लॾे विया हुआ ऐं हिकिड़ो वॾो ख़्याल पैदा थियो उन्हनि जे वञण सां। सिंध जी तारीख़, सिंध जी सकाफ़त, सिंध जे आर्ट ऐं सिंध जी शाइरी अदब जो वॾो नुक़सानु हुयो। नारायण श्याम हुन पासे वेठो हुयो, कीरत बाबाणी होॾां वेठो हुयो, गोबंद माली हुन पासे वेठो हुयो ऐं कई सिंध जा वॾा जीनियस माण्हू हुन पासे निकिरी विया हुआ। उन्हनि सभिनी जो हिकिड़ो असां सभिनी खे नुक़सानु थियो सिंध जो, जेको उन्हनि खे रिप्लेस जिन माण्हुनि अची कयो उहे सफ़ा ओपरा माण्हू हुआ ऐं उन्हनि जे करे असांजा जेके मेन शहर हुआ उन्हनि में असीं जेके से धारियुनि वाइड़नि वांगुरु थी विया हुआसीं। पर तारीख़ जे इन जबर जो सभ खां वॾो शिकार थर जा सोढा थिया हुआ। उन्हनि सां जेको थियो हो उन ई जा निशान अॼु ॾींहं ताईं उन्हनि जे चेहरनि ते आहिनि। हिकिड़ो वॾो दर्द जो दरिया आहे जेको हिननि माण्हुनि गुज़िरियल 73 सालनि खां भोॻियो आहे। मूं जॾहिं केसूबा जे किरदार ते खलील जो इहो नज़्म पढ़ियो ऐं पोइ उनजी तारीख़ी पढ़ियो, जॾहिं हुनखे वठण आया हुआ हुनजो सॼो ख़ानदान हुन पासे हुयो, पर हुन चयो त आऊं पंहिंजी धरती न छॾींदुसि, आऊं वीरावाह खे कोन छॾींदुसि, आऊं कारूंझर खे कोन छॾींदुसि। जेकॾहिं आऊं विस हलियो त मुंहिंजो देश अकेलो थी पवंदो। जॾहिं माण्हू ईअं सोचींदा आहिनि त असांजे वञण सां देश अकेला थी पवंदा आहिनि, उहे वतन जा धणी हूंदा आहिनि। उन्हनि जो रत में वतन जेको आहे सो साह जी हलंदो आहे। उहे माण्हू ईअं ई थोरी हूंदा आहिनि। इहो केसूबा जे दिलि जी ॻाल्हि कोन्हे। ऐं सम्झां थो त उहा सिंध जे समूरनि सोढनि जे साह जी ॻाल्हि हुई त ही वतन छॾण सां ही वतन अकेलो थी वियो आहे। ऐं हींअर जॾहिं राण सिंह साहब जे देहांत खां पोइ इहो ॿियो माण्हू हो जंहिंजो समूरो ख़ानदान उते वियल हो, हुनजूं बायूं उते हुयूं, हुनजी घरवारी उते हुई, हुनजो पुटु अकेलो उते हुयो, पर हुन चयो न आऊं मऊ अखेराज खे न छॾींदुसि, मुंहिंजो वतन अकेलो थी पवंदो। ऐं हुन पंहिंजो वतन न छॾियो। हुन जंहिंजे लाइ घणियूं मूं ॻाल्हियूं ॿुधियूं तोड़े जो आऊं हुन सां मिलियो कोन हुउसि, पर मूंखे ईअं लॻंदो आहे असीं जेके वतन परस्त माण्हू आहियूं, असीं जिन खे पंहिंजो देश प्यारो आहे, जिन खे ये धरती मिठी आहे, असीं जिन सॼी उमिरि हिन वतन जी ख़ुशहाली आज़ादीअ जा ख़्वाब ॾिठा आहिनि, उन्हनि खे जॾहिं बि इन क़िस्म जा किरदार नज़र ईंदा आहिनि, असीं शाइर माण्हू आहियूं, असां शाइरी कई आहे, तॾहिं असांखे उत्साह मिलंदो आहे त हीअ धरती अहिड़ा वीर बहादुर अञा बि ॼणे थी। तोड़े जो माण्हू रत जे रिश्तनि खां जॾहिं विछड़ंदो आहे, असां पंहिंजूं रुगो धीअरूं परणाए ॾींदा आहियूं,
उहे जॾहिं निखड़ी रवानियूं थींदियूं आहिनि तॾहिं माण्हू जो अंदरि जेको आहे सो करबला जीअं थी पवंदो आहे। ही त धरती छॾणी आहे, उहो वतन छॾणो आहे, उहे वेढ़ा छॾणा आहिनि, उहे तड़ छॾणा आहिनि, उहे तीरथ छॾणा आहिनि, उन्हनि माण्हुनि खे छॾणो आहे जिन सां माण्हू रज थी रुनो आहे, जंहिंसां ख़ुशि थी खिलियो आहे। सो उन्हनि सभिनी खे छॾे हिकिड़ो माण्हू चए थो त आउं न वेंदुसि, मूंखे मऊ अखिराज न आहे छॾणो, मूंखे पंहिंजो वतन न आहे छॾणो, मूंखे उहो पंहिंजे ॻोठ जा उहे वण छॾणा न आहिनि, मूंखे पंहिंजी गुआड़ी छॾणी न आहे। यकीनी तौर ते तारीख़ जॾहिं बि पंहिंजी टकड़ी झलींदी, जॾहिं तारीख़ पंहिंजे सालेह पुटनि जो वज़न कंदी, तॾहिं यकीनी तौर ते टीलात राण सिंह जहिड़े माण्हुनि जो वज़न गरो थींदो ऐं तारीख़ जे पुड़ में उन्हनि माण्हुनि जी शख़्सियत जो वज़न घणनि माण्हुनि खां भारी नज़र ईंदो, परे खां नज़र ईंदो, छो त उन्हनि जे रगुनि में वतन वेठल आहे। आऊं तव्हां सभिनी सोढनि खे उन ॾींहुं जॾहिं राण सिंह साहब जे बारस जी असीं दावत ते आयासीं पे चंदरवीर सोढे सां गॾु आयुसि पे त चंदरवीर चयो त यार ही हालतूं ॾाढियूं ख़राब थी वियूं आहिनि, असांखे ॾुखियो पियो लॻे सर्वाइव करणु। तॾहिं मूं हुनखे चयो हो त चंदर तूं अॼु जे माण्हूअ जे पथर ते वेहण हली पियो, जे माण्हूअ जी तहज़ियत करणु हली पियो, उन माण्हूअ पंहिंजी समूरनि रत जे रिश्तनि खे, समूरनि आसाइशुनि खे तोड़े जो पोड़ो थी वियो, डुबरो थी वियो, बीमार हुयो, हू हली कोन थिए सघियो ऐं उनखे पंहिंजे रत जे रिश्तनि जी वधीक ज़रूरत हुई, पर हुन चयो त न, मुंहिंजे रत जो रिश्तो उहो बजीर उन बजीर सां आहे जेको मूंसां गॾु वेठो आहे, मुंहिंजो उहो आहे उहो जेको मुंहिंजी वतन में मूंसां गॾु वेठो आहे। तंहिंजे करे हिननि माण्हुनि खां इंस्पायर थियो, हिननि माण्हुनि जी वाट वठो, ही धरती जंहिंजा तव्हां वारिस आहियो। आऊं बरमला चवां थो त बेशक सिंध जी पुराणी तारीख़, सिंध जी सदियुनि जी तारीख़ जा दरावड़ वारिस आहिनि। हीअ धरती उन्हनि कारनि कुझनि दरावड़नि जी आहे, पर यकीनी तौर ते हिन धरतीअ जी मर्यादा, हिन धरतीअ जी अज़मत, हिन धरतीअ जी ख़ुशहाली, हिन धरतीअ जे ऊंचे घाट में तव्हां सोढनि जो रत बि शामिल आहे। उन करे ही वतन अवां जो आहे, हीअ धरती अवां जी आहे। महिरबानी करियो राण सिंह जी वाट वठो ऐं को बि ही वतन न छॾे। ही ॾुखिया ॾींहं आहिनि, इहे गुज़री वेंदा हलिया। वतन तां सुख जूं सुराण जूं हवाऊं बींदियूं। भिटाई चयो आहे त पसियो वण वतन जा वड़कियो अचो वेह, सुञूं माना सुञूं आहे त बि साणे आहे, ॾुखियो आहे त बि ॾे आहे। उन करे हिनखे न छॾियो, वड़कियो अचो वियो। ऐं जेके बि वतन विसारनि था उनखे लतीफ़ अणासी चयो आहे। ऐं मूंखे यकीन आहे त सिंध जे राजपूत खून जो को बि माण्हू ईअं न चाहींदो त हुनजो खून अणासी थिए। महिरबानी हाजी साहब। शाह लतीफ़ सां गॾु